अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं सिंध जीअं लतीफ़ जी ॿोली। जीअं त अवां ॾिसो पिया त असां मुसलसल ख़िदमतुनि जो सिलसिलो जारी रखंदा पिया अचूं ऐं अहिड़ो ई हिकिड़ो असां वाइदो कयो हुयोसीं असां हिन पंहिंजी नियाणीअ सां, जेका असांजे माज़ूर भाउ शौकत दाए जी आहे। इन सां असां वाइदो कयो हुयोसीं कपिड़नि जो, छाकाणि त हिननि जो सोलर प्लेट प्लस में पखो ऐं नंढड़ी मासूम नियाणी जेका यास्मीन आहे, हिन जा कपिड़ा चोराए विया हुया त घर मां खाट लॻो हुयनि। आया आहियूं उन्हनि जी ख़िदमत करण जे लाइ, त शुरूआति कंदासीं सभ खां पहिरियां त शौकत खां। त शौकत दिलि ख़ुशि थी? ऐं अलाह ख़ुशि कंदो उन्हनि खे। दिलि ख़ुशि न थी त पंहिंजो पैसा ॾेई असांजे बचड़नि जी ख़ुशी ॾाढी कनि था। रब वधाईंदो उन्हनि खे, उन्हनि ज़ालिमनि खे ख़ुदा पाड़ पटींदो न त आमीन आमीन। छा रहियो उन्हनि जे मुंहं में त मुंहिंजे बचनि जा सुख जा लटा या नालो छा बस अथसि तोखे त मुंहिंजो। अलाह गंज ॾे थो, बसि अलाह मूंखे गंज ॾे थो, रब मां पाक अलाह रखे खे न। मां अलाह ते रखी आहे। रब वधाईंदो उन्हनि खे। त मुंहिंजे नियाणी छड़ो मुंहिंजे ईअं चयो त मुंहिंजा गगा खणी आहिनि, इहे खणी आहिनि। इन खां पहिरियां जो नियाणीअ जे उहे शयूं हवाले कयूं असां। हमेशह तव्हां ॾिसंदा आहियो त मां ज़िक्र कंदो आहियां उन्हनि दोस्तनि जो जेके असां ॾे अमानतूं मोकिलींदा आहिनि। छो त जेकॾहिं उन्हनि जो असां ज़िक्र न कयूं त उन्हनि खे कीअं ख़बर पवंदी त असांजी अमानत केतिरी हुई, केतिरी उन्हनि ताईं पहुती। सभ खां पहिरियां असां ॾे रतेदरे जो हिकिड़ो भाउ आहे, मेडिकल स्टोर हलाईंदो आहे। उन अमानत मोकिली मूं ॾे 2000 रुपया ख़ासि तव्हांजे बचड़नि जे लाइ। ऐं ॿिए भाउ उन नाले वग़ैरह मूंखे बि ख़बर न हुई, अकाउंट में हुन मूंखे 1000 रुपया मोकिलियो ऐं चई त मुंहिंजी सुञाण ज़ाहि न कजो। उन 1000 मोकिलियो, टोटल असां वटि अमानत थी हुई 3000 रुपया। उन 3000 रुपयनि मां असां ही 2000 रुपयनि जा जोड़ा वठी आया आहियूं। 5 सयूं असां नंढड़ी सैंडल वठी आया आहियूं। उन्हनि भाइरनि लाइ छा चवणु चाहींदो? अलाह ख़ुशि कंदो हुन भाऊ खे। मेडिकल वारो आहे या जेको दोस्त आहे हुन 1000 अणॼातल हुयो। केर बि हो, हा। अलाह कंदो त ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा यार। मुंहिंजे आमीन। बचनि खे ॾियनि था भला। मां त दुआ कंदोमांनि। मुंहिंजे हथ त हाणे मां अॻ में घुरण जहिड़ो न हुयुमि सम्झा। पंहिंजे बचनि खे ॾींदो हुउमि, वठंदो हुउमि। दुनिया खे सम्झा ख़बर आहे, दोस्त दुश्मन खे ख़बर आहे त ॾींदो माना घुरंदो न हुयो कंहिंखां बि। हाणे अलाह पोइ बि गंज ॾींदई। इहे ॾुख इहे तकलीफ़ूं सभु ख़तमु थींदई जॾहिं तुंहिंजा केर सां इहे बचड़ा जवान थींदा। अॼु जेके नंढा ॾुखिया ॾींहं आहिनि, ज़रूरु हर उरूज पुठियां ज़वाल आहे, ज़वाल पुठियां उरूज आहे। इन्हनि जे दोस्तनि जी सपोर्ट आहे त अलाह ख़ुशि कंदो रब साईं। त मुंहिंजे बचनि खे ईद बिरादर ते मुंहिंजो ॾुखियो नथा छॾनि सम्झा। बेशक बेशक। अलाह साईं ख़ुशि कंदो हुनखे। आमीन आमीन। बेशक आहिनि बि इहे दुआऊं जंहिंजे लाइ तव्हां हीउ ॾिसो था। नेट हाणे उस में शहीद ख़ान जे मज़ार ते बाईपास ते अची पहुता आहियूं। नई आबादी आहे, हुते अचूं था हिननि जे माज़ूरनि जी ख़िदमत लाइ, हिननि बचड़नि जी ख़िदमत लाइ। पर अफ़सोस वरी बि मां ॿिनि प्रोग्रामनि में ज़िक्र करे चुको आहियां त शर्म अचणु घुरिजे अहिड़नि माण्हुनि खे जेके अहिड़नि मिसकिननि खे नथा बख़्शनि, अहिड़नि माज़ूरनि खे नथा बख़्शनि। ऐं मूंखे ॾुख पुलिस जी कारकर्दगीअ ते बि थिए पियो। त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, उहे हिनमत अहिड़ो कोई नोटिस नथा वठनि। हालांकि हद जेको एस एच ओ साहिबु आहे, DSP साहिबु आहे, उहे पहुची अची हिननि अचनि 1-1.5 बजे खां पोइ चकर हणी वञनि था मोबाइल ते त भला बाईपास आहे उन्हनि खे तेल त असांजा सरकार थी ॾिए सम्झा। ॿुधाए तोखे मां सैंडल ॾियां की कपिड़ा ॾियां? कपिड़ा? हलो त ठीकु आहे। हाणे तव्हांजे साम्हूं इहे चए थी त मूंखे कपिड़ा घुरिजनि। अचे ही तूं चॉइस कर, पसंदि तूं कर। हा कंदी न पसंदि? हीअ असांजी यास्मीन जी ड्रेस सुहिणी आहे। बसि जेके चोराए विया आहियूं उन खां भला अथई न? हीअ ॾिस। हा उन खां भला न की न आहिनि भला? हल हीअ ड्रेस तुंहिंजी। हाणे बसि सैंडल ॿिए कंहिंखे ॾियां? तोखे न ॾियां? छो कपिड़ा खपनि? हल ठीकु आहे, हीअ वठि। उन खां अलावा यास्मीन तूं हीअ बि ड्रेस वठि। ॾिस हीअ बि केॾी सुहिणी ड्रेस आंदी अथसि असां यास्मीन जी। यास्मीन भली आहे ड्रेस? हा ख़ुशि? हीअ ॾिस छा कुर्तो आहे न? अच्छा ही यास्मीन तुंहिंजी थियूं 2 ड्रेसियूं ऐं आख़िरी सैंडल बि मां ॿिए कंहिंखे न ॾींदुमि। हे कंहिंजो आहे? इहो बि तुंहिंजो आहे।
ही ॾिसो सैंडल असांजी यास्मीन जो हलो आहे ख़ुशि थी आहे हाणे मूंखे ॿुधायो जेके फरमाइशूं कयूं हुई उहे त पूरियूं कयूं आहिनि हाणे जेके जिन दोस्तनि तोरी अमानत मोकिली आहे उनखे दुआ कंदीअ हाँ हाणे ॿियो कुझु तुंहिंजो रहियो न रहियो तुंहिंजो कुझु बि छा रहियो कपिड़ा बि ॾिनामांइ सैंडल ॾिनोमांइ ॿियो छा ईद आहे न हिनजी अॼु ना हिन जा कपिड़ा बि थी विया हिन जो सैंडल बि थी वियो बाक़ी हाणे छा रहियो ईद ते छा खपंदो आहे छा हूंदो आहे ईद ते हा लटा त मिली वई सैंडल मिली वियो न आख़िरी तुंहिंजी रही आहे ख़र्ची 2500 रुपया जीअं ज़िक्र कयमि तव्हां सां त 2000 जा कपिड़ा जोड़ा 2 500 जो सैंडल ही 500 दोस्तनि जी अमानत बची हुई ही असांजे यास्मीन जी ख़र्ची ख़ुशि हाणे दुआ कजांइ हा